औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे अतात सिर्फ़ अल्लाह जी ऐं रसूल जी, यानी अतिउल्लाह व अतिउ रसूल। दीन जे मामले में जेका अतात हूंदी, जेका फर्माबरदारी हूंदी, जेका हुक्म जी बजावरी हूंदी, उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला जी ऐं उन जे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हूंदी। अचो ॾिसूं त क़ुरान पाक इन पहलूअ ते असांजी कहिड़ी रहनुमाई करे थो। सभ खां पहिरियां अल्लाह जी अतात यानी अतिउल्लाह। सूरत नंबर 55 रहमान आयत नंबर 1 ऐं 2। रहमान उहो आहे जंहिं क़ुरान सेखारियो आहे। सूरत नंबर 12 यूसुफ आयत नंबर 2। बेशक असां हिन क़ुरान खे अरबीअ में नाज़िल कयो आहे त मन तव्हां उनखे सम्झो। सूरत नंबर 17 बनी इसराइल आयत नंबर 9। बेशक ही क़ुरान उहो रस्तो ॾेखारे थो जेको बिल्कुलु सिधो आहे। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 2। ही किताब आहे जंहिंमें को बि शक नाहे, जंहिंमें मुतकिन यानी डिॼंदड़नि जे लाइ हिदायत आहे। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 185। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो, जेको इंसाननि लाइ हिदायत आहे ऐं रहनुमाई आहे ऐं हक़ ऐं बातिल खे जुदा करण लाइ रोशन दलील आहिनि। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 103। ऐं ॾिसो, तव्हां सभई गॾिजी अल्लाह जी रसीअ खे यानी क़ुरान खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं तफ़रीक़े में न पओ। सूरत नंबर 47 मुहम्मद आयत नंबर 24। छा उहे माण्हू क़ुरान में गौर नथा कनि या उन्हनि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि? सूरत नंबर 7 एराफ आयत नंबर 204। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उहो कन ॾेई ॿुधो ऐं ख़ामोश रहंदा करियो त मन अव्हां ते बाज कई वञे। सूरत नंबर 7 एराफ आयत नंबर 3। ए इंसानो, जेकी अव्हां ॾांहुं अव्हां जे पालणहार जे तरफ़ खां नाज़िल कयो वियो आहे, उन जी पैरवी करियो ऐं उन खां सवाइ ॿियनि दोस्तनि जी पैरवी न करियो, पर तव्हां माण्हू घटि नसीहत वठो था। सूरत नंबर 77 मुरसलात आयत नंबर 50। भला हिन क़ुरान खां पोइ ॿीअ कहिड़ी ॻाल्हि ते ईमान आणींदा? सूरत नंबर 35 फातिर आयत नंबर 32। पोइ असां हिन किताब क़ुरान जो वारिस उन्हनि खे बणायो जिन खे असां पंहिंजे ॿारनि मां पसंदि कयो। ही हुयूं चंद क़ुरान पाक जूं आयात जिन रहनुमाई कई असांजी अतिउल्लाह पहलूअ जे सिलसिले ॾांहुं। हाणे हलूं था रसूल जी अतात यानी अतिउ रसूल। सूरत नंबर 53 नजम आयत नंबर 3 ऐं 4। ऐं न की हू यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पंहिंजे नफ़्स जी ख़वाच सां थो ॻाल्हाए। ही क़ुरान त हिकु वही आहे जेको हिन याने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं नाज़िल कयो वञे थो। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 19। ऐं ही क़ुरान मूं ॾांहुं उन्हीअ लाइ वही कयो वियो आहे त उन सां तव्हांखे ऐं जिन ताईं उहो पहुचे उन्हनि सभिनी खे ख़बरदार करियां। सूरत नंबर 59 हशर आयत नंबर 7। यादि रखो जेकी तव्हांखे रसूल ॾिए सो वठो ऐं जंहिंखां झले त उन खां रुकिजी वञो। सूरत नंबर 33 अहज़ाब आयत नंबर 21। ए मोमिनो बेशक अव्हां लाइ अल्लाह जे पैगंबर जे तरीक़े में पैरवी करण जो बहितरीन नमूनो आहे हर उन्हीअ शख़्स लाइ जेको अल्लाह सां मुलाक़ाती थियण ऐं क़यामत जे अचण जी उमीद रखंदड़ हुजे। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 59। ए ईमान वारो अल्लाह जो हुकुम मञो ऐं संदसि रसूल जी अताअत कंदा रहो ऐं अव्हां जा हाकिम आहिनि उन्हनि जी बि। पर जेकॾहिं तव्हांजो कंहिं शइ में इख़्तिलाफ़ थी पवे त अल्लाह ऐं संदसि रसूल तरफ़ रुजू करियो। ही हुयूं चंद क़ुर पाक जूं आयात जिन में अती उर रसूल ॾांहुं रहनुमाई फरमायल हुई, याने दीन ऐं दीन जा असूल ऐं ज़ीन जा जेके ज़वाबित आहिनि उहे एतिरा त मुहकिम आहिनि छाकाणि उन सिलसिले में असांखे जेका रहनुमाई जी घुर्ज थींदी, रहनुमाई जी तलब थींदी, उहो सिर्फ़ु अल्लाह ऐं उन जो रसूल ई करे सघे थो। जेकॾहिं मज़ीद असांखे ॿिए कंहिं खां बि जेकॾहिं असां ख़्यालु कंहिंजे ॻाल्हि खे क़बूल कयूं बि था त उन ॻाल्हि खे असांखे चेक करिणो पवंदो, उन ॻाल्हि खे असांखे भेटाइणो पवंदो अल्लाह जे हुकुम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत सां। उहा ॻाल्हि उन्हनि सां मुताबिक़त रखे थी या उन्हनि जे किथे ख़िलाफ़ त न आहे। अहिड़ी सूरत में असां उन ॻाल्हि खे पंहिंजे अमल हेठि न आणींदासीं। ऐं क़ुर पाक में बि अलाह ताला फरमायो आहे मूं ॿिनि क़िस्मनि जूं आयात नाज़िल कयूं आहिनि। हिकिड़ियूं मुहकमात आहिनि, उहे आयात जेके मुहकम आहिनि, जेके वाज़िह आहिनि, जेके चिटियूं आहिनि, जंहिंमें निज जेको आहे दीनी असूल, दीनी ज़ाब्ता, दीनी अहकाम मूं बयानु कया आहिनि ऐं इन दीन जो ऐं इन क़ुर जो असुल मतन असुल दीन उन्हनि आयात ते मुश्तमिल आहे। लेकिन उन सां गॾोगॾु मूं कुझु आयात उहे मुतशाबिहात बि नाज़िल कयूं आहिनि। लेकिन जेके माण्हू फितनो चाहींदा आहिनि, फ़साद चाहींदा आहिनि त उहे जेके मुतशाबिहात वारियूं आयतूं आहिनि उन जी पैरवी कंदा आहिनि। जज़ाकल्ला।